राणा तो खोड़ सजदा कयान, खोड़ रातियों तो उजागा कया, खोड़ रातियों तो इबादतुल में गुजारूं। ऐ मुझा महबूब अज रोयण वारी रात अज दी ना है, अज सजदे जी महल ना है। हलिया हलिया असा अब असक रब्बुक मकाम महमूदा। राणा हलिया अज तुझे ला मकाम महमूद तख्त तैयारा, कुर्सी तुझे ला तैयारा। हलिया तमा उन तख्त ते तोखे विहारा। वल सौफ युतीक रब्बुक फतरदा। अज तोखे राज़ी कंदुस, अज तो सा कयल वायदा पूरा कंदुस। मुझा जानी सर सजदे मां मथे खण, मुझा महबूब करीम अज तुझे शान वारियूं घड़ियूं, अज तुझे मान मकाम दिखाण वारियूं घड़ियूं। मुझा मदीने जा साईं सजदो कंदा। एक उर्दू वारे आशिक उनके अग में कापी करे असां जे सामू पेश कयो आ। सरे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया। अल्लाह जा महबूब सजदो फरमाइंदा। मदीने जे साईं जाहे जुल्फ मुबारक, वार मुबारक सब खिंडरी पौंदा, खिंडरी पौंदा। उहे जुल्फ जिनजे ला असां जे सिंध जे हिकड़े वडे आलिम सगोरे, बा अमल आलिम सगोरे, जरे मदीने जा साईं ख्वाब में दीदार था करान तो ख्वाब में लिखन था वो सजो शेर सुबह जो ॾिसन त विहाणे जे पासे में मौजूद आहे। प्यारा मुसलमान भाईरो पान फरमाइंदा तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा, हैरान हजारे न रुगो। तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा, हैरान हजारे मान रुगो। तुझे शाही दस्तर ख्वान मथे, मेहमान हजारे मान रुगो, मेहमान हजारे मान रुगो। मुझे महबूब जो दस्तरखान अज भी दिसण जहिड़ो आहे। रमजान शरीफ में वञो, मुझा प्यारा हिक मस्जिद नबवी जे अंदर 7.5 लख मेहमान मदीने जा साईं हिक दस्तरखान ते रोजो खोलींदा आहिनि। 7.5 लख। उन खां अलावा ॿाहिरि त मुझा प्यारा लखुनि जो तादाद मुझे सोने हबीब जे दस्तरखान ते मौजूद हो। तुझे शाही दस्तरखान मथे, मेहमान हजारे मान रुगो। ओ जन नूर ॾिठो वा निकाब मजा से किया न रुवन उठी ख्वाब मझा। सुभान अल्लाह। जन नूर ॾिठो वा निकाब मजा से किया न रुवन उठी ख्वाब मझा। वठी तरस बिरह जे बाब मझा, दरबान हजारे मान रुगो, दरबान हजारे मान रुगो। कई अबरू तेगा शहीद कया, कई नाज मजीद मुरीद कया। कई अबरू तेगा शहीद कया, कई नाज मजीद मुरीद कया। रे नाने दीद खरीद कया, मस्तान हजारे मान रुगो। अज साईं जन टेलीफोन ते हुकुम फरमायो, पान फरमायो त का इश्क जी बोली बुधाए। बस पो जेड़ो हाल आ चरिए के चोरे विया। प्यारा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत किबला से अलहाज सही शबीर शाह बादशाह दामत बरकात मौला आलिया तेदर मुझे हाने नजर पया। दुआ कयो साईं से अल्लाह से शिफा कामिला अता। साईं बादशाह स्टेज जो सिंगा अज इते मु पूछा के तो बादशाह नजर कुंदा जन आवाज तबियत सही ना है, यकीन को दिल में दुआ निकती तो खुदा करे का मुलाकात थी। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से आबाद रखंदुस। प्यारा मुसलमान भाईरो मुझो प्यारो प्री मदीने जो ताजदार गाल निकरी पिया तो हिकड़ी हुस्न जी भी गाल बुधाइंदो। साईं जी उम्र मुबारक हुई 4.5 साल।
ज़ाहिरी उम्र 4.5 साल ही त मक्के पाक ते मी वसण बंद थी मी न पे वसे अची जो खल्क परेशान थी हाने एक बे का मशवरा हे गालियों फलाने नबी जो वास्तो फलाने किताब जो वास्तो अना मदीने जा साईं नडड़ा पो सबई वडड़ा वडड़ा अछन डाड़न वारा गड जी जबल अबू कुबैस रे आया हाने दुआ था घुरन बारी ताला असा खा रुसी वियो ही असा जो बकरियों पे मरन असा जा गाह खत्म थी विया असा जो नदियों नाला खुश्क थी विया बारी ताला कहीं न कहीं प्यारे जे सदके को मी वसा त मथा गैबी आवाज आयो मी वसंदो पर अमा मक्के में मक्के वारन में जेको भी ज्यादा हसीन हुजे उनके मेन बिन्नत वठी अचो त को मी वसंदो हाने मसलो थी पियो तो वो हसीन अचे किथा छो तो साईं ताना घर में हा 4.5 साल जा घर में बंद हा पर रब के शौक छो तो महबूब दिस मुझी मोकले शय के दिसन प्यारा मुसलमान भाईरो हाने मक्के जा मानू होशियार हा उन्हनि छा कयो चयाऊं ऐलान कयूं त पोढ़ा निकरी हिकड़े पासे बिहन सजे शहर जा पोड़ा हिकड़े पासे वेन जवान हिकड़े पासे वेन वो नडड़ा बार पींगन वारा भी खणी अचो थी सके तो हसीन उन्हनि में हुजे वो 4 अमीन चूंजो वो फैसलो कन त पामे हसीन जोर कहिड़ो पोढ़ा अचन डाड़न वारा ही लैन करे वेठा मुझा प्यारा ही जवान जी सिफ बधायो हेडा नडड़ा बार पींगन में बिखणी आया पींगन में बार सुदा प्यान ओहे भी अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारन सा गड अची वेठो आ वाह वाह सुभान अल्लाह 4 अमीन चूंजाया पोढ़न जी जांच वरतो त पोढ़न में दिसो तो वो हसीन आहे न वरी जवानन में दिठाऊं त उहा शय त नजर न आई पर जदे बारन ते नजर पई मुझो सोनू सुल्तान बाहू रहमतुल्लाह पान फरमाए तो चढ़ चना चढ़ चना तू कर रुशनाई तारे तेरे जिक्र करें दे तेरे जिहा चढ़ दे तेरे जिहा कई चन चढ़ दे साडे सजना बात अंधेरा साईं उन हदीस पाक जो तर्जुमो पिया फरमाइन मदीने जा साईं नंढड़न बारन में इया पिया मुझा प्यारा निशावर नजर अचन जन 14 जी रात तारन में चंडू फिरी आयो है अल्लाह जा मिठड़ा महबूब मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा प्यारा दोस्तों वेठान हजरत भिटाई घोड़ फरमायो जिया मुंह डिठो अजुआ कोन डिठो जिया मुंह डिठो अजुआ कोन डिठो प्यारा मुसलमान भाईरो साईं तो फरमाए साकाती कुर्बवारी अल्लाह साकाती कुर्बवारी अल्लाह जैसा जानब मुखे कुठो अजुआ कोन डिठो भेनर अवा कोन डिठो अदियूं शाह लतीफ ते अल्लाह फित जो घोट लतीफ ते मियां
सजन मुही जो सुठो अजुआ को ढिठो सुभान अल्लाह अल्लाह जी रहमत हुजे यार हजरत साईं पीर तरीक़त रहबरी शरीफ अल्लाह जो कामिल वली हजरत साईं पीर मिठा साईं रहमतुल्लाह सुभान अल्लाह पान फरमाइंदा तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने साईं मेरा आजमाने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने साईं मेरा आजमाने तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने जेके मुझा प्यारा अमीन हा जेके पोढ़ा हा वे सब मुझा प्यारा सबई प्यार हा से इहो आ हसीन इहो महबूबा वाह 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 सुभान अल्लाह तख्त खणी आया मदीने जे साईं के तख्त ते विहारन था सबई दाना मुझा प्यारा कुलन सा खणी जबल अबू कुबैस ते आया राणा अज हथड़ा अगते कर त मी वसे मदीने जा साईं नढड़ार मुरकन था सुभान अल्लाह याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा हुई हिकड़ी पो यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनी जो मुरकन हिक पासे मुझे मदनी जो मुरकन हिक पासे ये मुर्गी नजरा हथ मुबारक ये जो अगते कयां ओ जन ईमान आंदो कसम था खणन अल्लाह जो कसम मदीने जे साईं हथ अगते कया त बादलन टोरण शुरू महबूब जे हुक्म सा महबूब जे हुक्म सा साईं बन भी हली थे आया महबूब जे हुक्म सा महबूब जे हुक्म सा मदीने जा साईं फजर जी नमाज पढ़ी सलाम भराइंदा त हिकड़ो गुलाम जल्दी जल्दी सुफन मां बाहर निकरंदो हो साईं फरमायो त वठी आया फरमायूं छा तोखे दुआ में मजो न थो अचे दुआ घुरी पवन अर्ज के मुझा साईं मुझे घर में मुझे घर जी दीवार विच वारी ऐं यहूदी पाड़ेसरी उन्हीं जे घर जी दीवार हिकड़ी आ हुन जे घर में खजीअ जो वण खार का पक्कियूं बीठियूं हवा मदीने जी लगंदी आ खार का कुछ मुझे अंगण में किरंदियूं डप थींदो आ भो थींदो आ त मुझा बार बगैर इजाजत जे पराई खजूर न खाई वेहिरन पो जल्दी वनी झोल भरे पराई अमानत खजूर वरी दीवार जे हुन पासे मोकलींदो आया इन जे करे जल्दी हुंदी आ मदीने जे साईं फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अवां जी तकलीफ मुखा बर्दाश्त न थी यहूदी सा वनी गाल्हायत चो चई बाग मजा 10 वण खण इहो वण तोखे दे जिता हथ रखे 10 वणन जो मालिक आ इहो वण तोखे दे या जेतरा पैसा घुरे मुंह मां कढे सौदो करे आ ॾियण वारो मां मोहम्मद वेठो मुझे महबूब जो गुलाम हलियो आ उन यहूदी के बाहर कढियाई चयाई त ही वण मुखे दे मुझे बाग मां या कंहिंजे बि बाग मां 10 वण चूंड ते खण जेके वणनी से खण इहो वण दे यहूदी लालच में अची वियो आ चई त 10 वण वठंस हेतरा डोकर भी वठंस वण तुंहिंजे हवाले आ ती लिखी दे सौदो थी वियो आ मदीने जे साईं जी बारगाह में सौदो कबूल पइजी वियो आ 10 वण तोखे मिलंदा हेतरा पैसा मिलंदा हाणे वञ पया घर वियो ज़ाल सां मशवरो कई ज़ाल बिगड़ी पई चिन हे असां जे घर जो श्रृंगार वणा हे मां ॾियण न ॾींदुसि मुंहिंजे बचन जो वणा मां न ॾींदुसि मुंहिंजा प्यारा हे बि फिरी वियो या मुंहिंजी माई नथी वञे हे सिधो मदीने जे साईं वटि आयो आ सोना सौदे तां फिरी वियो आ वण नथो ॾे मुंहिंजे महबूब फरमायो हाणे वञी चईसि सौदो तोजो कयल आ हाणे पैसा ॾोकल न इहो वण पाणा तुंहिंजे घरां निकिरी जे
जे मुझे घर ही दो तो मुखे मयार न ॾिजा मयार न ॾिजा मुंहिंजा प्यारा यहूदी समझे थो त इएं कीअं थींदो वण को हितां कीअं को लॾाए वेंदो वण कीअं वेंदो पर हिन खे ख़बर ई कान ही हिन समझो आम सरदार आहे हिन खे इहा ख़बर ई कान ही त ये वो दर है जहां शाहे ज़माना सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादें पा के जाते हैं इनके खबर ही काने तो ज़माने में सखी ऐसा नहीं देखा ज़माने में सखी ऐसा नहीं देखा ज़िबा पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा ज़माने में गाल गाल मां निकरदी वने पई ईमान ताज़ो पियो थे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने पाक मां अचे पियो त हातिम ताई जो लोटो बि साम्हूं पियो अचे मिलिया मुलाकात थी त इमाम हुसैन साईं फरमायो ऐं हातिम ताई जा लोटा मूं ॿुधो आहे त तुंहिंजो बि नानू को सखी थी गुज़रियो आहे का उन जे दर जी ॻाल्हि यादि अथई पंहिंजे नाने जी का सखा यादि आहे त साईं हातिम ताई जो लोटो चवण लॻो इमाम पाक खे त साईं मुंहिंजे नाने जे खज़ाने जा 11 दरवाज़ा हा 11 दरवाज़ा कई दरवाजे खां सोन वराईंदा कई चांदी किथां कपड़ो किथां कणक किथां अटो किथां छा पर 11 दरवाज़ा हा ख़ैर हलंदो हो साईं फरमायो हिकिड़ो दफ़ो ख़ैर वठी वञे वरी शाम जो को फ़कीर वापसि न साईं हिकिड़ो दफ़ो वठियो वरी ॿिए महल मुंहिंजे सोने पाक हुसैन जन्नती जवाननि जे सरदार फरमायो ख़ामोश हातिम ताई जा ॾोटा तुंहिंजे नाने जे खजाने जा 11 दरवाजा हा मुझे नाने मदीने जे मीर जे खजाने जो हिकी दरवाजो आ तुझे नाने जा दरवाजा बंद थी विया मुझे मुस्तफा नाने साईं जो दरवाजो क़यामत ताईं खुलो रहंदो सुभान अल्लाह बेशक तुझे नाने जा 11 दरवाजा बंद थी विया मुझे नाने जो दर खुलो आ खुलो पियो आहे क़यामत ताईं खुलो रहंदो अबू बकर आयो सिद्दीक बणजी वियो उमर आयो फारूक आज़म बणजी वियो उस्मान आयो तसबानी बणजी वियो ऐं अबू जो बाबो आयो त हैदर करार बणजी वियो जेके आया वंड वठी दे वया गौस पाक आयो वंड वठी वियो बगदाद में विराए थको आहे मुंहिंजे बाबे मुंहिंजे नाने जो ॾिनल ख़ैरात अञा ख़त्म करे न सघियो आहे ग़रीब नवाज़ हिंदुस्तान में विराए थको आहे मुंहिंजे नाने जी ॾिनल ख़ैरात खत्म करे कोन सघियो आहे साईं हाजी अली हाजी दिलमुराद हाजी से मीर मोहम्मद विराए थकान अञा कच्चे में ख़ैरात खत्म कान थी सुभान अल्लाह सरकार जो नंगारा बाबा मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो सोना हुसैन मुखे इजाज़त ॾे त मां त इन सखी हातिम जे लोटे खे ॿुधायां पाण फरमाइनि था करां गल की खज़ीने दी करां गल की खज़ीने दी सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी खैरात मदीने दी खैरात मदीने दी करां गल की खज़ीने दी करां गल की खज़ीने दी सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी खैरात मदीने दी इन यहूदी समझो आम सरदार एडी का ताकत थोड़ा करो जो मुझो वण हितां हलंदो पर प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं रात थी आ हेॾा मदीने जे साईं जो गुलाम भी जागे पियो हेॾा यहूदी जा ॿार भी जागन पिया ॾिसूं त वण वाकई हले थो या न अध रात जो आ वो साहबी तो फरमा खुदा जो कसम आ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो वण मुंहिंजा प्यारा पाड़ूं ॿाहिरि कजूं ज़मीन ते उथी आयो पोइ ईअं नचंदो कुॾंदो अचे जीअं ॿार मां जे सॾ ते भॼंदो
डोड़ दो अचे यहूदी मुझा प्यारा दंग रह जियो बार बच्चा हुन जा सुकी जा दंद लगी जा हे छा पर आशिक फरमायो महबूब दे हुक्म सा महबूब दे हुक्म सा वन भी हली थे आया महबूब दे हुक्म सा महबूब दे हुक्म सा वन भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया महबूब दे हुक्म सा महबूब दे हुक्म सा अदबन भी हली थे आया महबूब दे हुक्म सा जन ईमान आंदो चवन पया ये हथड़ा खणी ये जो महबूब हथड़ा सिधा कया तो बादल तोड़दा आया मक्के ते बी वसन शुरू करे दिनो एडा का फुटा जो उठन जा थुआ उन साल चर्बी जे करे फाटी पिया सुभान अल्लाह मुझे रब फरमायो महबूब अज तो बारिश घुरिया मानव मान वसाया तरुगा मीह कड़का करे मक्के पाक जी सरजमीन ते वठा हा मुझा अज़ीज़ दोस्तो मु अर्ज पे कयो गाल हली ही जुल्फन तन सजदो जो अल्लाह जे अर्श जे अग्यों कयो त हे मुझे सोने जा जुल्फ खिंडरी पिया जमीन ये खिंडरी पिया गाल याद आ सरे अर्श सजदे में सर को झुकाया बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया मदीने जा साईं जा वार मुबारक जुल्फ मुबारक खिंडरी पौंदा अल्लाह पाक फरमाइंदो रब छा फरमाइंदो खुदा ने ये कहकर मोहम्मद को उठाया कि प्यारे तेरे गैसू क्या मांगते हैं मुझा सोना मथो मुबारक नथो खणी तो बुधा तो सही तुझा वार तुझा जुल्फ मुखा छा घुरण आया सोना अज तुझो केड़ो मुतालबो आ गाल तकर मुझा राणा अज मां तो खां को झलियो ना है सवाल करण तुझो कम्मा पूरो कलमा रब करीम जो कम्मा टे दफा रब फरमाइंदो सल तो सोना घुर तो सही गाल बुधा तो सही मोहम्मद ने रोकर कहा इलाही मेरे गैसू की है यही दुहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई मेरे गैसू ये दुआ मांगते हैं मुझा मौला ने तो मुझी गुनहगार उम्मत जो छाला रोई रोई थकदी प्यान मुझा साईं पैर उन्हनि जा गरम थी विया पैर रखी नथा सघनि सजने से बेबराबरा सभई मुझा गुलाम पघर पिया गाड़ी ए मुझा साईं अज इन्हनि जे लाइ घबायो आहियां इन्हनि जे लाइ मां तोखे सजदो कयो आहे राणा मुंहिंजी दुआ क़बूल फरमा है रब फरमाया न घबरा मोहम्मद जरा सामने अर्श पर आ मोहम्मद जरा सामने अर्श पर आ मोहम्मद जिसे चाहे बख्श वाले मोहम्मद के प्यारे तेरी हम रजा चाहते हैं के प्यारे तेरी हम रजा चाहते हैं अदा सज मथे हलियो वेंदो ओ मुझा प्यारा दोस्तो जमीन ठरी बर्फ थी पौंदी माहौल सजो खुशगवार थी वेंदो मौसम भलो निकरी पौंदो क़यामत जी खुशगवारी पैदा थी वेंदी मुर्कूं चेहरन ते अची वेंदियूं मुझा प्यारा सब एक ॿिए खे भाकर पाईंदा चवंदा सारे जग में जान ब लजन सार
थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया ओ मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया मुझे गाल करण जो मकसद ही मदीने जा साईं अव्वल खां आखिर असां जे ला रुना असां जे ला दुआऊं कयूं ये दुआऊं क़यामत जे ॾियारे रंग लाईंदियूं क़यामत जे ॾियारे असां पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं शानायती कुर्सी ते ॾिसंदासीं रब करीम जी बारगाह में अर्ज़ कंदा मौला अॼु मुंहिंजी सिफारिश सां मुंहिंजी सिफारिश त थींदी पर मां पहिरीं थो चवां त पोइ सिफारिशुनि ते सिफारिशूं क़बूल फरमा मुंहिंजे उम्मत जा वली तो वठी ईंदा सिफारिशूं कंदा साईं हाजी मीर मोहम्मद लोढ़ाई फ़कीर पंहिंजे मुरीदनि जी लिस्ट खणी अचे त मोटाए जान साईं हाजी दिल मुराद रहमतुल्लाह अलैह फ़कीरनि जी लिस्ट खणी अचे बख़्शराइण त मोटाए जान ये मुंहिंजा प्यारा आहिनि ऐ मुंहिंजा मौला इन्हनि जी तोखे पारता वलियुनि जी सिफारिश न मोटाए जा क़ुरान जी सिफारिश न मोटाए जा मस्जिद जी सिफारिश न मोटाए जा काबे जी सिफारिश न मोटाए जा नंढड़े मासूमनि जी सिफारिश न मोटाए जा रोज़े जी सिफारिश न मोटाए जा नमाज़ जी सिफारिश न मोटाए जा मुंहिंजा मौला अॼु जितां बि मुंहिंजे उम्मत जे लाइ बख़्शिश छुटकारे जो ज़रियो बणिजे त क़बूल फरमाए जा मुंहिंजे उम्मत जो जे गुनाह माफ़ फरमाए जा अॼु लेखो न रखजा मुंहिंजा प्यारा रब फरमाईंदो जी मुंहिंजा महबूब जी जीअं चवंदे तीअं मां रब जे कंदुसि राज़ी थी मियां हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह तो फरमाए जॾहिं इहो शान माण्हू ॾिसंदा त सभु मदीने जे साईं में हैरान थी वेंदा छो त महबूब खे ज़ाहिर न ॾिसो आहे क़यामत जे ॾियारे दीदार थींदो क़ब्र में दीदार थींदो जॾहिं दीदार थींदो शान वारे तख़्त ते बीहंदा त सभई पिया चवंदा मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आहे मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुंहिंजे महबूब करीम जी तारीफ़ आहे गरजी चओ अल्लाह वारे जो दर आहे इंशाअल्लाह अॼु असांजे बख़्श जो परवानो जारी थींदो मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया तबुर जाती दार अवां मां आया नज़र अनवार अवां मां जहीं तोखे ॾिठो ते रब खे ॾिठो जहीं तोखे ॾिठो ते रब खे ॾिठो साईं क़ुरान ॾिनी गवाही आ मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अल्लाह जा महबूब असां जे लाइ रुना रब करीम फरमाए मुंहिंजा महबूब आसान इबादत मूं 5 वक्त नमाज ॾिनी आहे पढ़ंदा त झोल भरे ॾींदोसां मुंहिंजा महबूब नमाज जे सदके तुंहिंजी उम्मत जा बेड़ा पार रमज़ान शरीफ़ जो महीनो ॾिनो मां रोज़ा रखंदा बेड़ा ई पार 27 जी रात जेकॾहिं जागंदा ॿियनि उम्मतुनि जा माण्हू 4.5 साल के 450 साल जाॻिया इबादतूं कयूं उन्हनि खे एतिरो सवाब न मिलियो जो रमज़ान शरीफ़ जी 27 जी रात जागण सां तुंहिंजे ग़ुलामनि खे मां शान बख़्शी ॾुसि तुंहिंजे ग़ुलामनि खे जेके झोल भरे ॾिस 15 रात शोभान जी जागंदा त 450 सालनि जो ओजागो हिकिड़े पासे 15 जी रात तुंहिंजे ग़ुलाम जो बरकातू नफ़ल वारो ओजागो हिकिड़े पासे मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे सदके लेखो ई कोन्हे को अचनि त सही मां झोल भरे ॾींदोसां पर मुंहिंजे महबूब अर्ज़ कयो मौला जेकॾहिं बिल्कुलु कंहिंसां तूं रुसी वेही रहे पोइ मुंहिंजे रब करीम फरमायो वलो अन्नहुम इस्लमू जाऊका मुझा मुस्तफ़ा को जेकॾहिं मूंखे ईअं रुसाए वेही रहे तब ना उम्मीद थी न वे तुंहिंजे दर अचे तुंहिंजे दरवाज़े ते झुकी पए मुंहिंजा राणा हे बटे चप चोरण तुंहिंजो कमु आहे उन सां राज़ी नामो करण मां रब करीम जो कमु आहे वाह सखी
वाह मौला मुझा सोना बल्लब चोर जाता सही जब चोर जाता सही सिफारिश तक जा भले कहिड़ो बि मूंखे रुसाए अचे तो वटि अची किरी पए तूं सिफारिश कर त मां रबुनि जा पर्ची पवां जा बेड़ा पार मदीने जे साईं अर्ज कयो मुंहिंजा मौला सभिनी वटि भाड़ो किरायो त मदीने जो कोन हूंदो कंजारे जो मुसलमान गरीबा कीअं अचे लोड़े वारनि जो फकीर मूं ताईं केस ताईं पुॼंदो मुंहिंजा मौला इन में कुझु थोरो हेॾां होॾां कर कुझु त अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब तो सां कहिड़ा लेखान इन रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन पो मुंहिंजा महबूब जेकॾहिं तो ताईं न पहुचे त तुंहिंजे कई गुलाम ताईं त पहुचे साईं हाजी मीर मोहम्मद ताईं पहुचे साईं दिलमुराद ताईं पहुचे उते अची किरी पे पो ये मुंहिंजा प्यारा ये सखी बाना इन्हनि जी सिफारिश कंदा त मां उते लोढ़े वारी दरगाह ते पर्ची पवंदो प्यारा मुसलमान भाइरो मु कुरान पाक जी आयत पढ़ी ही इन रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन मुझो रब रस्तो दे गुनाहगारो अचो अचो मुझे प्यारन जे दर जे अमा ओजागा न कया अमा सजू रातू न जागियो नमाज पढ़ो था जेड़ो अमा जो हाल हारियो मजदूरो अचो अचो मु रब के परचाणो आ त हिन अल्लाह वारन अचो तुम्हारा रब पर्ची बेटा साहब तो फरमाता वे बनी वट तल कलम जनी जे हथ में अंग मटाए अगिया परिवारे ब्याल खन पनु सो पाड़ीन जही में मिलन मोहम्मद जो साईं प्यारे साईं हाजी मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि हिकड़ो शख्स आयो आ पान फरमाए तो साईं इनल कनल संग हो कुआर मुखे मिलल ही हाने फुरी विया बियन के प्यारन के बिला साईं का रब वट मेहरबानी कर हथड़ा सिफारिश कर त साईं फरमाए तो पुट तू जल्दी वनी तोखे त निकाह जे ला गोलिन था तोखे निकाह जे ला गोलिन पिया हिते छावे जो करी भज हो वेचारो भगो सुबह जो पहतो त मानू के लारी स्टाफ ते गोलिन पिया दबा मौली साहब कल का इंतजार जो करे निकाह तैयार हलिया हेना अल्लाह वारे जो मथे न्यारो रब फरमायो हथन खण जी जरूरत ना है मीर मोहम्मद तुझे ओजागन जे सदके सा वो कम करे छे कने कने त हिय हुंदो हो जेको इंदो हो त बस हथ हिय कंदा हा साईं घुरो त कुछ कोन था साईं फरमाइंदा हा हथ दिखेरा छो मालिक चवे तो त लोड़े वारा फकीर कबूलन त छा खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है मुझा प्यारा दोस्तों इंशाअल्लाह असा जो काबिल एहतराम साईं मुजाहिद अहले सुन्नत साईं हाजी गुल मोहम्मद लाशरी साहब वेठान इंशाअल्लाह तवा के उसके जो बोलियों बुधाइंदा रब करीम मुजी हाज़री